अस्सलाम वालेकुम नाज़रीन सिंध अजरक ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे का अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदा हलूं। मथे जी जे पीर अली हैदर शाह पोयां मशी जे फॉर्म में विझंदे 11 साल तारिक पुट रहीम चनो ॿुॾी वियो, जंहिंखे धनारा मशी जे फॉर्म मां बेहोशी हालत में कठी मदद जी अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टर तरफ़ां मासूम ॿारड़े खे बचाइण जी कोशिश कई, पर मासूम ॿारड़ो फ़ौत थियल हो। डॉक्टर तरफ़ां मासूम ॿारड़े जे फ़ौत थियण जी तस्दीक कई। मासूम ॿारड़े जो लाश वारस घर खणाए विया, जिते घर में कोड़ाम मची वियो। मासूम नीगर जे वालिद रहीम चनो ॿुधायो त मां पोड़ियो करण वियल हुयसि। मुंहिंजो पुटु घर मां पाड़े वारनि सां निकिरी विञण वियो हो, जिते ॿुॾी फ़ौत थियो। मूंखे ॿारड़े जे फ़ौत थियण बाबति इतलाउ मिलियो। मूं पहुची लाश घर खणाए आयो आहियां। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।